करमपुर जे ॻोठ फज़ल इलाही ख़ान बंगलाणी में ॻोठ जे चङे मुड़ुस फज़ल इलाही ख़ान बंगलाणी, आसिफ अली बंगलाणी, सहाफ़ी दिरिया ख़ान बंगलाणी जी ज़ेरे महिरबानी पहलवान शाहनवाज़ मीरबार जी ज़ेरे निगरानी सिंध जी क़ौमी रांदि मल जा मुक़ाबला कराया विया। मल जा मुक़ाबला लगातार 3 खां 4 ॾींहं जारी रहंदा। मल मुक़ाबले में सिंध पंजाब जे मशहूर पहलवान मुबारक मीरबार सिंध, वाहिद मीरबार सिंध, ज़ाहिद मीरबार सिंध, मशीर चाचड़ पंजाब, फरहान चाचड़ पंजाब, शरीफ माशी पंजाब, आशिक अहवान पंजाब, शहबान शर सिंध, शबीर शंबानी सिंध, अली नवाज़ नारेजो सिंध, बाबू भट्टी सिंध, सजाद मीरबार सिंध, बरकत मीरबार सिंध ऐं ॿियनि मल पहलवान मल मुक़ाबले में शिरकत करे मैदान मल्हायो। ॻोठ फज़ल इलाही ख़ान बंगलाणी में थींदड़ मल जे मुक़ाबले के इलाइक़े जे सभई माण्हुनि शिरकत करे ॾिठो। मुक़ाबले के शौक़ सां ॾिसी फ़ाते मल पहलवान खे ख़ूब दाद ॾियण सां गॾोगॾु नोटनि जी वर्खा कई। मल मुंतज़मीन ऐं इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त मल सिंध जी क़ौमी रांदि सूंहं ऐं सुञाणप आहे। अॼु जहिड़ा मुक़ाबला सिंध जे ॻोठ ॻोठ वस्ती वाण मुल्क समेत सिंध जे हर कोने कोने में थियणु घुरिजनि, जंहिंसां मल रांदि जे फ़रोग़ में बहितरी ईंदी। होॾां मल मुक़ाबले में शिरकत कंदड़ सिंध ऐं पंजाब जे मल पहलवाननि चयो त हुकूमत तरफ़ां असां मल पहलवाननि जी का बि माली सहायता न कई पई वञे, जंहिंसां मल रांदि ऐं मल पहलवान बदहाली जो शिकार आहिनि। पर उन जे बावजूद बि असीं मल रांदि खे हथी ॾियण लाइ पंहिंजे ख़र्च ते मल मुक़ाबलनि में शिरकत करे रहिया आहियूं। मल रांदि जी तरक़ी लाइ कोशां ऐं पुरअज़म बि आहियूं। आख़िर में मल पहलवाननि विफ़ाक़ी तौरु सिंध हुकूमत खे अपील कई त ॿियनि शोबनि जे रांदीगरनि जीअं मल पहलवान लाइ बि मइवार वज़ीफ़ो मुक़ररु करे मल रांदि खे तरक़ी वठाई वञे। शाहबान शर, बरकत मीरबार ऐं फरहान चाचड़ पहिरें ॾींहं जे मल मुक़ाबलनि में मैदान में ख़ूब दाद हासिल कयो। मुक़ाबलनि दौरान केतिरा ई पहलवान बेहोश थी विया। कैमरामैन टीम ऐं साथी रिपोर्टर फैज़ मोहम्मद बिजाणी सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़ करमपुर।